सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। असांजो ई वीकली इंटरनेशनल जो ॾहों प्रोग्राम आहे। हफ़ीज़ ऐं मां हर दफ़े जीअं तव्हां ॾाढो हाज़िर आहियूं ऐं अॼु घणे वक़्त खां पोइ असां समूरनि मामलनि ते डिस्कस कंदासीं। ख़ासि तौर ते मिडिल ईस्ट में जेके मसइला आहिनि ऐं इसराईल हमास जंग आहे, लबनान जे पासे ॾांहुं हिज़बुल्ला ऐं रेड सी क्राइसिस, ख़ासि तौर ते रूस ऐं यूक्रेन जंग खे 2 साल मुकमल थी चुका आहिनि। हालतूं केॾांहुं पियूं वञनि। नेटो जो हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजूं जेके फ़ौज जी मिलिट्री जेके ड्रिल्स आहिनि इहे शुरू करे छॾियूं आहिनि ऐं रूस मां वॾो हिकिड़ो ख़तरो महसूसु पिया कनि। ॿीं आलमी जंग खां पोइ वॾे पैमाने ते नेटो पंहिंजूं मिलिट्री ड्रिल्स शुरू कयूं आहिनि। सो पाण हलूं था आफ़ीस जी तरफ़, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त सूरत हाल केॾांहुं पई वञे ऐं दुनिया जेका हिन वक़्तु अमुन जी ख़्वाहिशमंद आहे। समूरी दुनिया जा इंसान जेके अमुन जा ख़्वाहिशमंद आहिनि उहे हिन वक़्तु बारूद जे ढेर ते बीठल आहिनि। समूरी दुनिया बारूद जे ढेर ते बीठल आहे। मज़लूम क़ौमूं केॾांहुं वेंदियूं, उन्हनि जो मुस्तक़बिल किथे बीहंदो। सो उहा समूरी डिस्कस पाण हफ़ीज़ सां कंदासीं। हलूं था हफ़ीज़ जी तरफ़ ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं सिखंदासीं। हफ़ीज़, उमेद त तव्हां ठीकु हूंदो। मंसूर, थैंक यू सो मच। तव्हां हले आया जाम शोरे ऐं असां वीकली इंटरनेशनल पहिरियों दफ़ो लाइव रिकॉर्डिंग करियूं पिया। उमेदु कयूं था जेको असां डिजिटल कंदा आहियूं उन खां वधीक ई शानदार रहंदो ऐं इन में घणियूं शयूं सिखण लाइ मिलंदियूं। जी हाफ़िज़, तव्हां सभ खां पहिरीं इहो ॿुधायो त रूस यूक्रेन जंग खे 2 साल मुकमल थी चुका आहिनि ऐं रूस जी जेका रिपोर्ट आहे ताज़ो जेका मास्को मां शाया थी, उन में इहो ॿुधायो वियो त 4,44,000 जेके आहिनि नेटो जूं फोर्सिस बि जेके यूक्रेन में मौजूदु आहिनि, जेके यूक्रेन जूं फ़ौजूं आहिनि ऐं इत्तहादी फ़ौजूं गॾियल तौर ते उहे रूसी फ़ौज जे तरफ़ां मारिजी चुकियूं आहिनि। ॿिए पासे जेके ज़ेलेंस्की अखर ज़ाहिर करे थो, अंग अखर उहे आहिनि त 30,000 खां 35,000 जे विच में। उहे चवनि पिया त एतिरो असांजो नुक़सानु थियो आहे। डोंबास रीजन ते अञा ताईं रूस जो कंट्रोल आहे ऐं हू मुसलसिल कीफ़ ॾांहुं वधंदा रहनि था। अॻु में जेके इहे हुआ त मुकमल तौर ते असां प्यूटन खे हटाए छॾींदासीं। उहा समूरी जेका मुसलसिल गवर्नमेंट रहे पई 2000 खां उनखे ख़तमु करे ऐं रूस खे असां जेको मुसलसिल हुननि जी नज़र में जेको रूस यूरोप लाइ हिकिड़ो वॾो ख़तरो आहे या अमरीकी आड़ लाइ ख़तरो आहे उनखे कुचले छॾींदासीं। पर अहिड़ी का ॻाल्हि 2 सालनि गुज़रण जे बावजूदि पाण खे नज़र न पई अचे। ताज़ो फ्रांसीसी सदर मैक्रोन इहो बयानु ॾिनो त असीं फ्रांसीसी फ़ौजूं यूक्रेन में तैनात कंदासीं जेके रूसी फ़ौज खे काउंटर कंदियूं। ॿिए पासे जेके नेटो जे अंदरि कुझु मुल्क आहिनि उन्हनि जे बयाननि में बि पाण खे ईअं सम्झो छिड़ विछड़ बयान आहिनि, हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ बयान आहिनि। इटली जी वज़ीर आज़म चयो त नेटो लाइ रूस को बि वॾो ख़तरो न आहे, इन करे असीं इटली जूं फ़ौजूं यूक्रेन में न मोकिलींदासीं ऐं बहितर ईअं आहे त यूक्रेन डोंबास रीजन तां विथड्रा करे ईअं न थिए जो इहा जेका जंग आहे यूक्रेन जंग आहे या जेके मिडिल ईस्ट क्राइसिस आहिनि इहे कंहिं वॾी 3 आलमी जंग ॾांहुं वञनि। सो तव्हां समूरी सूरत हाल खे कींदा ॾिसो। रूस छा नेटो ऐं यूक्रेन वारो शिकस्त खाईंदो या मजबूर थी अमेरिका खे अमरीकी जेको 3 सालनि में हिकिड़ो मज़बूत आर्डर हो समूरी दुनिया जे अंदरि उहो इन यूक्रेन जंग खां पोइ नाकामी जी तरफ़ वञे पियो। मंसूर, जॾहिं जंग लॻी हुई 24 फरवरी 2022 ते, तॾहिं इन जंग खे नालो ॾिनो वियो प्यूटन्स वार। तव्हां उन में ॾिठो हूंदो त मग़रिबी हिकिड़ी प्रोपेगेंडा थी त बाबा प्यूटन जी जंग आहे। हुननि इन जंग मां रूस या रूसी माण्हू आहिनि उन्हनि खे बि ॿाहिरि करे छॾियो त बाबा हीअ रूस जी जंग न आहे, हीअ प्यूटन जी ज़ाती अना जी जंग आहे। पर जंहिंमहिल जंग थी उनमहिल बि जेके इंटरनेशनल पॉलिटिक्स खे सम्झंदड़ हुआ, जेका धार नज़र रखंदड़ हुआ, वेस्ट जी प्रोपेगेंडा खे अलॻि नज़र रखंदड़ माण्हू हुआ, हुननि खे ख़बर हुई त इहा जंग कंहिंजी आहे। ऐं अॼु 2 सालनि खां पोइ नतीजो इहो निकितो जो न्यूयॉर्क टाइम्स जी ॾाढी शानदार हिकिड़ी रिपोर्ट आई आहे जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त जंग खां अॻु में CIA जा बेसिस हुआ 12 फंक्शनल बेसिस CIA जा यूक्रेन में कमु कनि पिया ऐं उन खां अलावा 2 एडिशनल बेसिस, यानी टोटल 14 बेसिस CIA जा यूक्रेन में जंग कनि पिया, जेके प्लानिंग कनि पिया, जेके समूरी इन जंग खे जंग थींदी, जंग खां पोइ नतीजो छा निकिरंदो। छाकाणि त हू प्यूटन त चयो त असांखे मजबूर कयो वियो आहे जंग जी तरफ़। छाकाणि त जंग खां अॻु में तव्हां ॾिठो त रूस जा यूरोप जा केॾा सुठा तालुकात हुया। मास्को खां पाइपलाइन हलंदी हुई जर्मनी जे शहर बर्लिन ताईं ऐं बर्लिन खां पोइ पूरी दुनिया में पूरी यूरोप में डिवाइड थींदी हुई। यूरोप जेको हींअर क्राइसिस जो तव्हां जेको यूरोप में ॾिसो पिया एनर्जी जो क्राइसिस आहे या फूड जो क्राइसिस आहे, उन ते घणे हद ताईं जेको आहे उहो ज़ाब्तो आंदो यूरोप बिकॉज ऑफ दी रशियन जेको आहे प्रोडक्ट ऐं स्पेशली ऑयल एंड गैस।
सो इहो जेको रूस जो वधंदड़ असरु हो उन खे ख़तमु करण जे लाइ इहा अमेरिका जंग लॻराई। ऐं अॼु 2 सालनि खां पोइ सभिनी खे ख़बर आहे त हीअ जंग प्यूटन जी न आहे, हीअ जंग यूक्रेन जी न आहे, हीअ जंग यूरोप जी न आहे, हीअ जंग अमेरिका जी आहे। अमेरिका जी पंहिंजी शहनशाहियत जी बका जे लाइ आउं सम्झां थो त इहा आख़िरी जंग आहे। छाकाणि त डोनाल्ड ट्रंप जॾहिं 2016 में खटिया आयो त हुन चयो त मेक अमेरिका ग्रेट अगेन। ठीकु आहे, त बाबा दुनिया पूरी में जेका हीअ तव्हां जेको सूबेदारी वारो रोल आहे तव्हांजो, इन खे ख़तमु करो। अमेरिकी माण्हू छो मारजनि अफ़गानिस्तान में, अमेरिकी माण्हू छो मारजनि पूरी दुनिया में, या अमेरिका इसराइल खे पैसा छो ॾे, या अमेरिका पाकिस्तान खे पैसा छो ॾे, या ॿियनि मुल्कनि खे पैसा छो ॾे। छाकाणि त अमेरिका में इंटरनल क्राइसिस हुयो ऐं उहो जेको सूबेदारी जो रोल हो उहो इट सिर्फ़ु अमेरिका जे अंदरि जेको उथंदड़ आवाज़ हो उन ख़तमु कयो। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो त उते जी जेका सो कॉल्ड इस्टेब्लिशमेंट आहे, हू त चवनि था असां वटि ॾाढी जमहूरियत आहे, डेमोक्रेसी आहे, उते जी इस्टेब्लिशमेंट आंदो जो बाइडन खे, ऐं पोइ हुननि इहो चयो त असां पूरी दुनिया खे रीइमेजिन कंदासीं। ठीकु आहे, ऐं अमरीकी जेको ऑर्डर आहे या अमेरिका जी जेका सरपरस्ती आहे या सूबेदारी आहे उनखे वरी बहाल कंदासीं। पोइ बहाल हिननि जेको बहाल करण जो अमेरिका वटि हिकिड़ो ई तरीक़ेकार हूंदो आहे, ॿियनि मुल्कनि में वञो, उते जंग लॻरायो, पंहिंजा हथियार खपरायो, ॿियनि खे मारायो ऐं पंहिंजी सूबेदारी वारो किरदारु अदा करियो। सो हिन दफ़े हिननि उहो त गुज़िरियल 30 सालनि खां थींदो आयो मिडल ईस्ट में या दुनिया जे ॿियनि ख़ितनि में। हिन दफ़े हिननि यूरोप खे सबक़ु सेखारण लाइ इहो लॻराई यूरोप जे पाड़े में जंग यूक्रेन में, ऐं हिकिड़ो फियर माना सो कॉल्ड जेकॾहिं फियर चवां त क्रिएट करायो त बाबा जेकॾहिं हाणे यूक्रेन थी सघे थो त सुभाणे जेको आहे तव्हां बि थी सघो था। बर्लिन बि को परे न आहे मास्को खां, ऐं दैट इज़ ट्रू, मास्को खां को बर्लिन परे न आहे, सभिनी खे ख़बर आहे। ऐं प्यूटन बि इहा ई ॻाल्हि कई त असां वटि एॾा हथियार आहिनि जो तव्हां महफ़ूज़ दुनिया में केर बि न आहे। ठीकु आहे, उन न्यूक्स जी ॻाल्हि कई। सो बेसिकली पंहिंजी मार्केट खे, पंहिंजे असर खे, पंहिंजे हथियार जे कंपनियुनि खे, पंहिंजी सूबेदारी जे रोल खे मज़बूत करण जे लाइ इहा जंग लॻराई अमेरिका। ऐं ख़ामखा एट दैट टाइम ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अॼु त सुवाल इहो थो पैदा थिए त नेटो में यूक्रेन जी शमूलियत ज़रूरत छो हुई, छो ज़रूरत हुई, या जॾहिं जेको रूस वटि उहा आइडियोलॉजिकली लाइन ई न हुई त पोइ नेटो जी जेका मौजूदगी हुई उन ते सवाल थिए थो त बाबा हाणे नेटो छा जे लाइ। जेकॾहिं हिकिड़ो हथियार आहे उहो पंहिंजे दुश्मन खे शिकस्त ॾियण में कामयाबु थिए थो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन हथियार खे तव्हां वधीक त पोइ मॉडिफाए त नथा करे सघो न, छाकाणि उनजो दुश्मन मरे चुको आहे। बट नेटो हमेशह हथियार हो अमेरिका जो, अमरीकी असर खे बहाल रखण जो हिकिड़ो हथियार हो, ऐं हुननि इन हथियार खे वरी इस्तेमालु कयो, वरी टेस्ट कयो जेकॾहिं चवां। ऐं पोइ तव्हां ॾिठो त वरी 3 मुल्क ॿियनि 3 मुल्कनि ॿियनि जॉइन बि कयो नेटो, बट उन्हनि जी जॉइन करण सां को फ़र्क़ु नथो पए। ऐं यूक्रेन जी अॼु 2 सालनि खां पोइ जेको सूरत हाल आहे उहा इहा आहे त उहो अमरीकी पॉलिटिकल साइंटिस्ट जेके जंग खे मॉनिटर कनि पिया उहो चवनि था यूक्रेन जंग हाराए चुको आहे। ठीकु आहे, ऐं उहो प्यूटन वारी ॻाल्हि या उहे जेके माण्हू आहे जिन चयो त बाबा हीअ अमरीका जी जंग आहे, हीअ अमरीका जी जेका शहनशाहियत या सूबेदारी आहे उनजी बहाली जी जंग आहे, उहो साबित थी। CIA जा बेसिस मिलिया या नेटो जो अॻु में बि फोर्सिस या अॻु में बि जेके स्ट्रेटेजिस्ट उहे जंग में मौजूदु हुआ। बट हाणे सूरत इहा आहे जो माना ज़ेलेंस्की खे केरु सपोर्ट न पियो करे, हथियारनि जी खोट आहे, मेन पावर जी खोट आहे। हाणे तव्हांखे त ॿुधायांव त के 6 मिलियन यूक्रेनियंस छॾे विया आहिनि यूक्रेन, माना 3-4 करोड़ समथिंग का हुननि जी पॉपुलेशन हुई, हाणे उहो घटिजे 3 करोड़ 80 लख वञे पती, यानी हुननि जी ख़ुदि जी जेका पॉपुलेशन आहे उहो ई हिन जंग में हिसो न पियो वठणु चाहे। हाणे हीअ जंग जेका आहे उहो वाज़े थी चुको आहे त हीअ जंग जेका आहे अमेरिका जी जंग आहे, न कि प्यूटन जी जंग आहे, न कि यूरोप जी जंग आहे। सो इहा सूरत हाल आहे मंसूर। अच्छा हाफ़िज़, तव्हां वार इंडस्ट्री जी ॻाल्हि कई, समूरा मामला मसला ॿुधाया, नेटो जी मौजूदगी जो सुवाल बि तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु नेटो जी ज़रूरत कहिड़ी आहे। जॾहिं वारसा पैक्ट ख़तमु थी वियो, सोवियत यूनियन जेका हिकिड़ी आइडियोलॉजिकल वार हुई उहा ख़तमु थी वई, वारसा पैक्ट अॻु में नेटो ठहियो, उनजे बदिले में सोवियत रूस वारसा ठाहियो जेको पोलैंड जो गादीजंद वारसा बि आहे, उते इहे सॼा मामला हुआ, मिलिट्री अलायंस हुआ हिक ॿिए जे ख़िलाफ़ु, आइडियोलॉजिकल जंग बि हुई। हिन वक़्तु तव्हां उहा समूरा मामला ॿुधाया, इहो ॿुधायो त 60 लख यूक्रेनी मुल्क मां हलिया विया आहिनि, ऐं इहो बि ॿुधायो त हीअ समूरी जंग अमेरिका जी जंग आहे, यूरोप जी जंग न आहे, न मास्को जी जंग आहे, न प्यूटन जी जंग आहे, न कंहिं ईरान जी आहे, न कंहिं ॿियनि जे फ़ाइदे में आहे, अमेरिका जे फ़ाइदे में आहे। पर मां सम्झणु तव्हां खां इहो थो चाहियां त हिन जंग में, यूक्रेन जंग में या गज़ा जंग में
या अफ़गान वार उन खां अॻु में इराक वार जेका हुई उन में अमेरिका खे मिलियो छा? हिन जंग में त अमेरिका हक़ीक़ी तौर ते जेका उनजी साम्राज्यत हुई, जेका उनजी डोमिनेंसी, ईअं पाण चऊं त सोल सुपर पावर्टी जेका हुई, उहा अमेरिका विञाए पियो। उन मां अमेरिका खे मिलियो छा? ॾाढो भलो सुवालु आहे। तव्हांजे अचण खां अॻु में हिकिड़ो शो पियो ॾिसां युवल नोआ हरारे जो, जी। उन चयो त इहो सोचणो पवंदो त जंग जे पोयां पॉलिटिकल एम्स कहिड़ा आहिनि। यस। ठीकु आहे, इन्वेड कयो इराक खे अमेरिका, ऐं इराक में हिकिड़ी जंग मड़ी। ऐं युवल नोआ हरारे इहो चयो त जेके नंढियूं नंढियूं बैटल्स आहिनि ऑन द ग्राउंड फील्ड सभु अमेरिका खटियूं, बट द एट द लास्ट स्टेज ऑफ द वार अमेरिका हरायो। यस। ठीकु आहे, हाणे उन जंग पूरी में फ़ाइदो कंहिंखे पहुतो? ईरान खे। ईरान हिकिड़ो हेजमनिक पावर थी उभरियो मिडल ईस्ट में। ऐं साॻी वक़्तु ईअं आहे त अफ़गानिस्तान में माना तव्हां ॾिसंदो न त थी सघे थो नंढियूं नंढियूं जंगूं अमेरिका खटियूं हुजनि, बट एट द लास्ट जंग कंहिं खटी? तालिबान। फ़ाइदो कंहिंखे पहुतो? चाइना खे। ठीकु आहे, त उहे जेके हुननि जा पॉलिटिकल एम्स आहिनि न, पॉलिटिकल गोल्स आहिनि, उहे डिफाइंड न आहिनि। ऐं एग्ज़ैक्टली ईअं थियो यूक्रेन जी जंग जे पोयां हुननि जो पॉलिटिकल गोल इहो त असांखे जेको सपोर्ट मिलंदी, असांजो इहो जेको बहाली आहे यूरोप जे आॾो, त बाबा हीअ चङा मुड़ुस वेठा आहिनि, लठ जलियो वेठा आहिनि, असांखे सुभाणे रूस खां बचाईंदा, परी फलाणे खां बचाईंदा। ठीकु आहे, हाणे सवाल इहो थो पैदा थिए त छा वाक़ई में यूरोप खे ज़रूरत आहे कंहिं सूबेदार जी? ठीकु आहे, छा ठीकु आहे यूरोप जा जेके बि इंडस्ट्रियलिस्ट हुया उन्हनि खे रूस जी आइडियोलॉजिकल लाइन मां ख़तरो हो, कम्युनिज़म मां सोशलिज़म मां ख़तरो, पर जॾहिं हाणे रूस रहियो ई न त पोइ छा वाक़ई में हुननि खे ख़तरो आहे? अॼु यूरोपियन जेके बि थिंक टैंक्स आहिनि उहे इन सवाल ते सोचनि पियूं, उहे इन सवाल ते सोचनि पियूं छा नेटो जी ज़रूरत बाक़ी आहे? यस। त ॾिसिजे बि थो कोन्हे। ठीकु आहे, बट इहो सिर्फ़ु हिकिड़े मुल्क जी या हिकिड़े मुफ़ाद जे करे ही तव्हां पूरी दुनिया में अनारकी वारी सूरत हाल ॾिसो था पिया। हिन जंग मां बि तव्हां ॾिसो था रूस जेको स्लीपिंग बियर हो, माना सुतो पियो आहे। ठीकु आहे, ऐं हू मेजर पावर थी उभरियो आहे। रिपोर्ट तव्हांखे ॿुधायां पियो उहा इकोनॉमिस्ट जी, हुन इहो पियो चयो त हिन जंग खां पोइ रूस पंहिंजी जेका मिलिट्री माइट आहे उहो सोवियत स्टाइल ते न सिर्फ़ु उनखे रिवाइज़ कयो आहे, पर उन पोज़ीशन ते अचे पहुती, उहो रिपोर्ट तव्हांखे बि मुंहुं मां आहे। त ॾिसो हाणे तव्हां खाम खां हिकिड़े क़िस्म जो सुतल देव खे जॻाए विधो ऐं हू अॼु बि चवनि पिया टेबल ते अचो बाबा, इहे इलाइक़ा जेके आहिनि उहे रूसी माण्हू आहिनि जिन ते यूक्रेन जा हुआ, जिन ते हू चवनि था असां अचो, पंहिंजो हक़ु आहे। ऐं असां पहिरीं बि ॻाल्हियुनि जे थ्रू चयो त बाबा इहे असांजा रूसी इलाइक़ा आहिनि। ऐं ओबियसली इन्हनि जे पोयां जेके पॉलिटिकल एम्स आहिनि उहो पाण वाज़ी करे आया आहियूं, उन्हनि ते ॻाल्हाए चुका आहियूं, पर हिन में मिलंदो कुझु बि कोन सवाइ अनस्टेबिलिटी जे, सवाइ इकोनॉमिकल मेल्ट डाउन जे, सवाइ इंसाननि जे क़तल जे, ॿियो कुझु बि कोन मिलंदो। अच्छा, तव्हां इहा समूरी ॻाल्हि कई, इराक जंग पाण ॾिठीसीं 2003 में, असां नंढड़ा हुआसीं, ईद जे सुबुह ते ईद हुई, ॾिठोसीं उन्हनि सदाम खे फांसी ॾिनी, ऐं उन्हनि इहो सम्झो त सदाम खे हटाइण सां को मुस्तक़िम इराक असांखे मिलंदो जिते असां पंहिंजी मर्ज़ी सां तब्दीलियूं करे सघंदासीं। साॻी रीति 2011 में लीबिया मां कर्नल क़ज़ाफ़ी जो सफ़ा विन रीत कयो वियो त जीअं अरब मुल्कनि जी जेके उहे 70 जे ॾहाके खां जेके अॻुवाण हलंदा पिया अचनि, जेके एंटी इज़राइल ऐं एंटी अमेरिका आहिनि, उन्हनि खे साइड करे अरब नॉर्मलाइज़ेशन तरफ़ वधिजे। ऐं पोइ ईअं कयो वियो, ऐं हिननि जी इहा कोशिशि हुई त इन्हनि अॻुवाणनि खे हटाए करे असां गोल्स अचीव कंदासीं। यमन जंग जेका शुरू थी 2014-15 खां, उन में बि हिननि चयो त हुसैन खे शिकस्त ॾेई असां इहो सऊदी जो समूरो जेको मिडल ईस्ट जो बेल्ट आहे में इसराइल लाइ कि हमदर्दियूं पैदा कंदासीं माण्हुनि खे कुचले करे। पर अॼु बि इराक मुस्तक़िम न आहे। तव्हां ॾिठो त 200 हमला सिर्फ़ु नवंबर खां थिया आहिनि अमेरिकी ट्रूप्स ते, ऐन अल असद बेस ते। एतिरे ताईं जो उर्दन जेको खिते में अमेरिकी पठू आहे उते बि अमेरिकी फ़ौजी महफ़ूज़ न आहिनि, शाम में महफ़ूज़ न आहिनि। शाम जंग, यमन जंग, अफ़गान जंग, इराक जंग। हाणे मूं ताज़ो बाइडन जो बयानु ॿुधो पियो त जेके अमेरिकी शहरी आहिनि उहे लबनान मां, इराक मां, लीबिया मां निकिरी वञनि, यानी उते महफ़ूज़ न आहिनि। त पोइ हीअ 20 सालनि जी एॾी डिघी जंग सिर्फ़ु हिन लाइ त इहे असां लाइ इहे माण्हू कमु कंदा। इहे अॻुवाण जेके आहिनि अवाम में अॻुवाण ख़तरो आहिनि, पर हाणे त उहे अॻुवाण मौजूदु कोन्हनि। उन्हनि जे बावजूदि उहे मुल्क एॾो वॾो ख़तरो आहिनि अॼु बि अमेरिका लाइ, जो समूरे मिडल ईस्ट में रेड सी ॻाढ़ो समुंड त कलर में ॻाढ़ो त ठीकु चयो वियो वञे, ऐं हुनजो नालो अहिड़ो आहे, पर सचपच उहो ॿरे थो पियो। बिल्कुलु बिल्कुलु। सो हाणे मामिलो आहे त अमेरिका में इलेक्शन्स वेझो आहिनि, समूरा मामला हलनि पिया, निकी हेली, ट्रंप, हीउ सॼो जेको मुक़ाबिलो आहे लॻे ईअं पियो एस्टेब्लिशमेंट जी बि मूंखे ईअं लॻे पियो त मर्ज़ी इहा आहे जेका उते इज़राइली लॉबी आहे, जंहिंजी पाण हमेशह ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त फ़ैसिला साज़ उहे आहिनि। सदर उते ईअं मोरो आहे जीअं पाकिस्तान में, जीअं ही मुड़ुस वेठा आहिनि पर उन्हनि जे पुठियां जेके वेठा आहिनि सॼे मामला उहे विया आहिनि। सो उन्हनि जी बि इहा ख़्वाहिश आहे त ट्रंप खटे अचे,
ट्रम्प साम्हूं अचे बक़ौल मुंहिंजे तव्हांजी मुख़्तलिफ़ राय थी सघे सही थी सही छो त हू इसराइल जो तमामु वॾो हमदर्द आहे ट्रम्प ऐं ख़ुदि नेतन्याहू चयो ऐं तामिर बिन गोयर जेको इसराइल नेशनल सिक्योरिटी मिनिस्टर आहे त जेकॾहिं बाइडन जी जॻह ते ट्रम्प हुजे हा त हू मुकमल तौर ते अमेरिकी फोर्सिस इसराइल में लाया ऐं हिज़बुल्ला हमास जिहाद इस्लामी पॉपुलर आर्मी हिन सभिनी खे हू पाण सिधी रीति विढ़नि हा पर हिन में अमेरिका असांखे हिकु पासे हथियार बि ॾिए थो ऐं ॿिए पासे वॾियूं वॾियूं ॻरियूं शर्तूं बि रखे पियो तव्हांखे छा पियो लॻे ट्रम्प जे अचण सां अमेरिकी आदत ते कहिड़ा असर पवंदा ऐं हीअ जंग जेका मिडल ईस्ट में जंग आहे या ट्रम्प जे अचण ताईं हली सघे थी या हीअ जंग अमेरिकी इलेक्शन लाइ फ़ाइदेमंद न थींदी? ॾिसो हिन जंग जो अमेरिकी इलेक्शन्स ते इलाही इम्पैक्ट पियो जी बाक़ी तव्हां जेकॾहिं ॻाल्हि करो था ट्रम्प जी त ट्रम्प जी हिकिड़ी सिंपल फॉरेन पॉलिसी आहे जेको पाण ॻाल्हाए चुका आहियूं मेक अमेरिका ग्रेट अगेन सिंपल हाणे उन जे तहत जेके बि अमेरिका जा मुफ़ाद आहिनि पोइ उहे मुआशी मुफ़ाद हुजनि उहे दिफ़ाई मुफ़ाद हुजनि उहे सियासी मुफ़ाद हुजनि उहो हू चवे थो अवल तरीन रखंदासीं पर ख़ासि हुनजो फोकस हूंदो आहे मुआशी मुफ़ादनि ते अमेरिका में मतिलबु त अमेरिकी माण्हू छाकाणि त पॉपुलर आहे ठीकु आहे त उनखे माण्हुनि जी तमामु घणी सपोर्ट आहे बाक़ी आऊं हिते हिकिड़ी पॉइंट मूंखे ज़रूरु लॻी जेका मुंहिंजे उन ज़हन में कोन हुई आई एक्सेप्ट इट के जेकॾहिं ट्रम्प अचे हा त हिन जंग जी सिनारियो टोटली डिफरेंट हुजे हा ठीकु आहे ऐं पर ट्रम्प उन हिन महिल कोन्हे पर हाणे ट्रम्प जेकॾहिं खटे अचे थो तॾहिं बि हिन जंग में आई डोंट थिंक सो के हू को डायरेक्टली अमेरिकी फ़ौजनि खे इन्वॉल्व कंदो छाकाणि त अमेरिकी फ़ौजनि जी इन्वॉल्वमेंट त माना सिधो हिकिड़ो त ठीकु आहे अरब पठू आहिनि पूरी दुनिया में अमेरिका जा पर उहो जेको सेंटीमेंट आहे माण्हुनि जो सेंटीमेंट आहे वरी उन खे जॻाइण आहे या वरी अमेरिका खे हिकिड़ी ॿी नई जंग में फासाइण यानी जेके रीजनल वार जा चोॿोलनि उहा हक़ीक़त में लॻी वेंदी अगरि डे फस्ट ते अमेरिकी फ़ौजूं लहनि हा तॾहिं बि ईअं थिए हा जेकॾहिं हाणे मुस्तक़बिल में लहंदियूं तॾहिं बि ईअं थींदियूं यूक्रेन में जेको सभु चवनि पिया मैक्रोन चए पियो या सभु चए पियो त अमेरिका वारनि चयो बाबा असां नई जंग अफोर्ड करे ई नथा सघूं छाकाणि त वार फ्रंट्स एॾा खोलिया विया आहिनि उतां ताइवान वटां उतां साउथ चाइना सी में उतां इंडियन ओशन में उतां मिडल ईस्ट में उतां खां साम्हूं यूक्रेन में सही आहे मथे वरी आर्टिक ओशन में त तव्हां एट ए टाइम इन समूरनि क्राइसिस खे फेस नथा करे सघो जेको मिडल ईस्ट में ईरानी जेकी प्रॉक्सीज़ आहिनि तव्हां ॾिठो त हू उन्हनि खे बि फेस करण जी क़ुवत नथा रखनि जेकॾहिं रेड सी यमनी होसी ब्लॉक कयो वेठा आहिनि हिज़बुल्ला ऐं हमास इन मेडिटेरियन वटां विढ़नि पिया ऐं इराक ऐं शाम में जेकॾहिं हमला थियनि था पिया तॾहिं बि ख़ुदि वाइड़ा लॻा पिया आहिनि हाणे सोचियो त इन पूरे सिनारियो में जेकॾहिं रूस ऐं चीन डायरेक्टली अमेरिका जे साम्हूं था अची वञनि जेको चीनी सदर चयो त नो मोर पीसफुल रीयूनिफिकेशन विद ताइवान यानी हिकिड़ी ॿी जंग तव्हांजे उन दर ते बीठी आहे तव्हां हुननि सां वाइदा करे चुका हो त असीं तव्हांखे बचाईंदासीं त हाणे उहो सूबेदारी वारो रोल क्वेश्चनिंग में बाक़ी ट्रम्प जे खटे अचण सां आई डोंट थिंक सो की हुननि जो ऑर्डर मज़बूत थींदो अमेरिका जो ऑर्डर वधीक कमज़ोर थींदो ट्रम्प जे खटे अचण सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू जेको इहो सूबेदारी वारो रोल आहे उन जे ख़िलाफ़ु आहे हू चवे थो इनडायरेक्टली वेही करे तव्हां इहे वाशिंगटन में वेही करे तव्हां ज़रूरु पाबंदियूं लॻाओ ॿिया मामला करियो पर इनडायरेक्टली जंग में एंटर थियण जो ट्रम्प आई डोंट थिंक सो की हामी हो या आहे या थींदो मंसूर वॾी महिरबानी तव्हां यको तफ़सीली मूं सां ॻाल्हि ॿोल कई ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां यको कोन ॻाल्हायो त शयूं मिस थियल हुयूं ऐं नतीजे तौर ते असांखे 11 मिंट जो सेशन करिणो पियो सो तव्हांखां वञण खां पहिरीं ऐं दोस्तनि खे हिकिड़ी किताब जो तारीफ़ कराईंदुसि असांजे दोस्त अहमद शाकिर मूं फेसबुक ते पोस्ट बि रखी उनजो मशहूरु नावल आहे चिचरिल लाश या मसकशुदा लाश उनखां अलावा उनजा किताब आहिनि नओं नावल आयो आहे नावल जो नालो उली आहे तव्हां दोस्त ॾिसे सघो था सो हीउ नावल तव्हां ज़रूरु ख़रीद कजो ऐं ज़रूरु पढ़िजो पैसा वसूल नावल आहे छाकाणि त मूं ख़ुदि हिनखे पढ़ियो आहे ऐं आउं ख़ुदि सियासत जो शागिर्दु आहियां ऐं इंटरनेशनल पॉलिटिक्स सां मुंहिंजो लाॻापो रहियो आहे नावल या अदब वारे पासे लाड़ो मुंहिंजो घटि रहियो आहे पर शाकिर जा नावल पढ़ंदो आहियां छाकाणि त उन में जेको हिकिड़ो टच हूंदो आहे उहे समाज खां धार न आहिनि हूंदा उन्हनि जो इनडायरेक्टली या डायरेक्टली समाजी मामलनि सां या सियासी मामलनि सां तालुक़ु हूंदो सो दैट्स वाए तव्हांखे इंट्रोडक्शन ॾिनमि हीउ नावल ज़रूरु तव्हां पढ़िजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कजो मंसूर खां सूरत हाल पुछूं था ख़ासि तौर ते रमज़ान शरीफ़ अचण वारो ऐं जेके अमरीकी आहिनि या जेके इसराइली आहिनि उन्हनि खे इहो ख़ौफ़ आहे त इन रमज़ान शरीफ़ में छाकाणि त सेंटीमेंट्स आहिनि
पूरी दुनिया जा भलारे महीने सां जुड़ियल ऐं पूरी दुनिया जा फ़लस्तीनियुनि सां जुड़ियल। सो इन सेंटिमेंट्स खे हर्ट करण बजाए किथे न किथे सीज़ फायर ॾांहुं वधिजे। पर तव्हां ॾिठो त ताज़ो जेके एड ऐं फूड जी इंतज़ार में हुआ फ़लस्तीनी, उन्हनि ते इसराइली फ़ौजनि जेका आहे उहो हमिलो कयो ऐं नतीजे में 104 माण्हुनि खे सिधा फायर करे क़तलु कयो वियो ऐं हींअर ताईं 30,000 माण्हुनि खे क़तलु कयो वियो। सो इन सूरत हाल खे ॾिसूं था ऐं जंगबंदी जूं ॻाल्हियूं बि हलनि पियूं ऐं मंसूर असांखे ॿुधाईंदो त हिते जी छा सूरत हाल आहे। हा हाफ़िज़, वॾी महिरबानी, ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे तव्हांजो। पाण दरअसल मूंखे तव्हां खां सुवालु करिणो हो, जेको एड वारो मामिलो थियो, तव्हां चयो त 104 माण्हू क़तलु थिया आहिनि जेके एड वठण विया हुआ नॉर्थ गज़ा में। उहे माण्हू भॼंदा पिया हुआ, उहे ख़ाली हथे माण्हू, उन्हनि ते बेदर्दी सां इसराइली फ़ौजुनि तरफ़ां गोलियूं वसायूं। दरअसल इहो मूंखे तव्हां खां बि सुवालु करिणो हो त जॾहिं एड जा मामला थियंदा, यूरोपियन यूनियन जी फॉरेन पॉलिसी जेको चीफ आहे बोरेल, उहो चवे पियो त बाबा अमेरिका इसराइल खे हथियार त ॾिए थो ऐं सफ़ारती तौर ते हुनजी मदद करे थो, सियासी तौर ते, आलमी तौर ते, ऐं सिक्योरिटी काउंसिल में लॻभॻि हू 100 खां 150 दफ़ा वीटो पावर इस्तेमालु करे चुको आहे इसराइल जे हक़ में। उनजे बावजूदि इसराइल खे हेॾो कुझु ॾियण जे बावजूदि, उनजी सपोर्ट करण जे बावजूदि इसराइल हुनजी सिर्फ़ु इहा ॻाल्हि न पियो मञे त एड कीअं पास थी, रफ़ा जे ज़रिए थिए या मथां पैराशूट ज़रिए थिए या वेस्ट बैंक ॾांहुं जेको उर्दन ॾांहुं इलाइक़ो लॻे थो वेस्ट बैंक, उन जे ज़रिए एड अचे। ऐं पोइ हीअ जेको आहे फ़लस्तीनियन अथॉरिटी आहे जेका महमूद अब्बास वटि जेका आहे, उन जे ज़रिए उहा एड गज़ा ॾांहुं मुंतक़िल थिए। पर उहा गज़ा ॾांहुं मुंतक़िल कीअं थींदी, उहो ख़ुदि रस्तो जेको आहे उहो कीअं मुहैया थींदो, उन ते ख़ुदि तमामु घणियूं जेके धुरियूं आहिनि उहे परेशान आहिनि। सो मूंखे तव्हां खां उन वक़्तु इहो सुवालु करिणो बहरहाल रहिजी वियो त अमेरिका एॾी कमज़ोर तरीन शिकिल में आहे हींअर, उनजो वर्ल्ड ऑर्डर ऐं उनजी सियासी, पाण चऊं त सियासी तौरु उहो एॾो कमज़ोर थियो आहे, या सफ़ारती तौरु इसराइल जहिड़ो मुल्क जेको हुननि जो ठाहियलु आहे, हुननि जो पैदा कयल आहे, ऐं मिडल ईस्ट में उन्हनि जी हिकिड़ी फ़ौजी चौकी आहे, उहो उन्हनि खां एड जेका आहे उहा फ़लस्तीनियुनि ताईं जेके ख़ाली हथे माण्हुनि ताईं पहुचाइण नथो ॾिए। मजबूरनि तव्हां ॾिठो टियों ॾींहुं जेके अमेरिकी जहाज़ आहे जेके एड खणी पिया आया, उन्हनि खे हवा मां उहे जेके सामान हुआ, साज़ो सामान हो जेको खाइण पीअण जो, उहो हवा मां अचिणो पियो। ऐं उन ते यूरोपियन यूनियन जी फॉरेन पॉलिसी चीफ बोरेल तनक़ीद कंदे चयो त इहा अमेरिकी, ईअं सम्झो त इहो अमेरिकी आर्ट हवा मां किरे पियो, ज़मीन ते पियो किरे। इहा बिल्कुलु ईअं सिर्फ़ु आम का ॻाल्हि न आहे, इहा तमामु वॾी हिकिड़ी अमेरिका जी पाण चऊं त नाकामी आहे जो इसराइल जहिड़ो मुल्क जी ॻाल्हि न पियो मञे। ॿी ॻाल्हि कान्हे, न ई हमास, अमेरिका को हमास खे हथियार न पियो ॾे, हिज़बुल्लाह खे को हथियार न पियो ॾे, को शेल्टर न पियो ॾे। ख़ुदि अमेरिका इन में हक़ में आहे त हमास खे ख़तमु कजे, पर अमेरिका इसराइल खां थोरो अॻु में इहो सम्झी चुको आहे त इहा शइ नामुमकिन आहे। तव्हां कंहिं बि रेज़िस्टेंस फोर्स खे जेका अमंग द पॉपुलेशन, जेका पॉपुलेशन जे विच में मौजूदु आहे, उहा गोरिला मूवमेंट हुजे, नेशनल मूवमेंट हुजे, उनखे तव्हां ख़तमु नथा करे सघो। जीअं तव्हां विच में 5-6 दौरा ॾिठा हूंदा अमेरिकी जेको परॾेही वज़ीर आहे उनजा, मूंखे नालो ज़हन में नथो अचे, ब्लिंकन जा, हा ब्लिंकन जा, पर हाणे ब्लिंकन बि गुम थी वियो आहे, ब्लिंकन नज़र ई न पियो अचे त ब्लिंकन वियो केॾांहुं। सो हाणे त उन्हनि मिस्र खे अॻियां करे छॾियो आहे, कायरा में टॉक्स हलियूं पिया एड जे हवाले सां, उहो समूरो मामिलो नाकाम थियो। पेरिस में तव्हां ॾिठो त 15 ॾींहं अॻु में अकार्ड पियो थियो त हमास खे ऐं हिज़बुल्लाह जा बि कुझु मेंबर जेके हुआ, पॉपुलर आर्मी जा जेका जॉर्ज अब्बास जी तंज़ीम आहे, साॻी रीति इहो बि चयो वियो त अल-फतह जो जेको अहम अॻवान आहे मरवान अल-बरगोथी, उहो इसराइली जेल में आहे। उन्हनि लाइ बि इहो चयो वियो त उनखे बि ॿाहिरि कढी तव्हां विहारियो, ॻाल्हियुनि में विहारियो। पेरिस में इहो तय कयो त पोइ छा मामला थींदा। दरअसल थियो ईअं जो पेरिस में सऊदी अरब हो, क़तर बि हो, मिस्र बि हो, ॿिया सभु हुआ, पर हमास न हो। जंहिं ते मैक्रून चयो त बाबा हीअ त उहा शादी आहे जंहिंमें घोटु न आहे, ऐं हीअ शादी कंहिं बि सूरत में थी नथी सघे। यानी कुंवार त राज़ी आहे, यानी अमेरिका ऐं इसराइल त राज़ी आहिनि त जंग बंदी थिए, ऐं छाकाणि त रमज़ान अचे पियो, ऐं रमज़ान जे करे समूरी दुनिया जा जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जा जज़्बा एॾा हूंदा आहिनि। मस्जिदुल अक़सा ॾांहुं ऐं फ़लस्तीन मुस्लमान जी नज़र में हिकिड़ी मुक़दस सरज़मीन आहे उन हवाले सां, पर इसराइल बि उनखे नथो मञे। इसराइल जूं पंहिंजूं शर्तूं आहिनि, पर मूंखे ईअं पियो लॻे त हमास जूं जेके शर्तूं आहिनि, या कल्ह लबनान में जेको हिज़बुल्लाह हिन जो हमास जो अहम अॻवान आहे उसामा हमदान, उन जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई मूं ॿुधी, उन मां मूंखे इहो लॻो त हू मज़बूत पोज़ीशन में आहिनि हमास ग्राउंड ते। ठीकु आहे, उहा अटैक्स उन हवाले सां उन नोयत जा न पई करे जेके कुझु महीना अॻु में हुआ, छाकाणि हिन वक़्तु आम माण्हुनि खे एड जो तमामु घणो मसइलो आहे। मेडिसन जी खोट आहे, खाधे जी खोट आहे, ॿिया टिया मसइला आहिनि। तमामु घणियूं औरतूं उते जेके आहिनि, औरतुनि जा बि तमामु वॾा मामला आहिनि। मर्द त ठीकु आहे, उनजा खोड़ सारा मामला हल थी सघंदा, पर औरतूं उते काफ़ी औरतूं प्रेगनेंट आहिनि, ॿिया टिया उन्हनि जा मामला आहिनि मेडिकल जे हवाले सां, उन्हनि ताईं उहा रसाई न पई थिए। बाक़ी हमास अञा ताईं मज़बूत शिकिल में आहे,
ऐं नॉर्थ वारे पासे ॾांहुं हिज़बुल्ला उन्हनि खे तमामु घणो इंगेज रखियो आहे। जेकॾहिं मां सम्झां थो त हिज़बुल्ला न हुजे हा त ही जेको रहियल गज़ा आहे, जेको रफ़ा बचियल आहे, उहो बि मुकमल तौर ते हू इसराइल हुन ते अटैक्स कंदे का देरि बि न करे। रख रखा न करे हा। सही। सो मंसूर, इहा ॻाल्हि आहे। तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछंदुमि त जॾहिं जंग शुरू करण खां अॻु में हिननि चयो त जेको हमास जो जेको मिलिट्री वारो पासो आहे उन खे असां मुकमल तौर ते ख़तमु कंदासीं, ऐं पूरी दुनिया ख़ासि तौर ते मग़रिब इसराइल खे चयो त बाबा गो थ्रू, तव्हां वञो। ऐं अॼु तव्हांजी मिडल ईस्ट ते निगाह आहे, तव्हां ॾिसो था पिया केतिरे हद ताईं उहो पंहिंजे टारगेट अचीव करण में कामयाबु थिया आहिनि। या त हिकिड़ी ॿी रिपोर्ट इहा आहे त रफ़ा ते अटैक करण खां पोइ इसराइल हिज़बुल्ला ते अटैक कंदो। सो इज़ इट ट्रू इसराइल इन पोज़ीशन में आहे? छा हुन ख़तमु करे छॾियो हमास खे ऐं हिज़बुल्ला ॾांहुं वधंदो? मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी कल्ह हिकिड़े दोस्त सां ॻाल्हि पई थी, उहो हितां जो आहे, उहो इराक़ में कंहिं तालीम जे हवाले सां उते पढ़े वियो, शिया आइडियोलॉजी सां लॻापियल नौजवान आहे। उन मूंखे इहो ॿुधायो पिए त दरअसल समूरनि अरबनि जो इहो ख़्यालु आहे, इराक़ जे अंदरि ख़ासि तौर ते इराक़ इन करे ई हुन सां नॉर्मलाइज़ेशन नथो चाहे, छाकाणि त जेको ग्रेटर इसराइल वारो इसराइल जो ख़्यालु आहे उहो यकीनी तौर ते इहो ई आहे। अॼु बि तव्हां इसराइल जी जेका पार्लियामेंट आहे, जेके नेसेट चवंदा, उनजे ॿाहिरियां लिखियलु आहे फ्रॉम नाइल टू द न्यू फ्रात। सो उन्हनि जो अञा ताईं इहो गोल आहे त इहो उन्हनि जो क्लियर हिकिड़ो मक़सदु आहे त असांखे नील नदी खां मुंहिंजे इराक़ ताईं असांखे हिकिड़ो ग्रेटर इसराइल जेको असां सां वाइदो थियल आहे बाइबल जे अंदरि, ख़ुदा वाइदो कयो हा, जेको ख़ुदा वाइदो कयो, पोइ किथे कयो, कीअं कयो, उहो त उहो बहितर ॼाणनि था, उहो जेको वाइदो आहे उनखे असांखे पाइणो आहे। सो उन मूंखे ॿुधायो त हिज़बुल्ला एतिरी मज़बूत पोज़ीशन में आहे, एतिरी मज़बूत पोज़ीशन में आहे जो केरु उनजो अंदाज़ो नथो लॻाए सघे त हिज़बुल्ला केतिरी मज़बूत पोज़ीशन में आहे। ऐं हीअ त सिर्फ़ु अञा बॉर्डर्स जा अटैक आहिनि बिटवीन इज़राइल एंड हिज़बुल्ला, अञा इहे बॉर्डर्स जा अटैक आहिनि। जेकॾहिं इहा जंग वसी थी, कल्ह नेतन्याहू ॿुधायो पए त ईरान ग्रीन सिग्नल ॾिनो आहे हिज़बुल्ला खे त जेकॾहिं रमज़ान ताईं जंगबंदी नथी थिए त पोइ तव्हां जेको अहम जेको शहर आहे सी बंदरगाह वारो हैफ़ा, जेको मेडिटेरेनियन समुंड ते अहम हिकिड़ो शहर आहे, जेका सी पोर्ट आहे, जिते समूरी दुनिया जो जेको वापारु थिए थो उतां थिए थो यूरोप मां, उन शहर खे तव्हां मुकमल तौर ते डिस्ट्रॉय करे छॾियो। हिज़बुल्ला खे ऑर्डर्स मिलियल आहिनि, पर हाणे उहो सैयद हसन नसरुल्ला ई तय कंदो, छाकाणि त हसन नसरुल्ला सैयद आयतुल्ला अली खामनाई जीअं हिज़बुल्ला जे अंदरि सोल सुपर पावर आहे, यानी सुप्रीम लीडर आहे। हिज़बुल्ला जी समूरी कमेटी को बि फ़ैसिलो करे उहो हिकिड़े पासे, पर हसन नसरुल्ला हू चवंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम यानी शुरूआति करे। सो उहे मामला ईअं हूंदा आहिनि। बाक़ी मां सम्झां थो त मिलिट्री हवाले सां हमास खे नुक़सानु ज़रूरु थियो आहे, यकीनन एॾी वॾी जेका तबाही थी आहे, काफ़ी पैमाने ते टनल्स तबाह बि थियूं आहिनि, पर हमास मौजूदु आहे, रेज़िस्टेंस करे पई। पर हिकिड़ो इन जंग सां जेके आर्म्ड ऐं रेज़िस्टेंस ग्रुप्स आहिनि उन्हनि में हफ़ीज़ अमेरिका ऐं इसराइल मुंहिंजे ख़्याल में नाकाम थिया आहिनि, छो त हुननि जी पाण में वेझड़ाई थी वई। जेके सुनी हुआ कुझु ॿिया ग्रुप्स हुआ, हाणे त कल्ह ईरान ॿुधायो पए त असां इन कोशिशि में आहियूं त अफ़गानिस्तान मां कुझु जेके सेल्फ सेक्रीफाइज़र्स आहिनि उहे खणजनि ऐं उहे गज़ा ॾांहुं मोकिलिजनि। यानी वहाबी जेको टोलो आहे, जेको उसूली तौर ते हिननि जो मुखालिफ़ आहे, ऐं फ़लस्तीनी सुनी हमास ऐं उनजे अंदरि कम्युनिस्ट लीडर जॉर्ज हबाश वारा जेके ईअं लीड पिया कनि उन समूरे मामले खे। अल-फतह जे अल-अक़सा जेका ब्रिगेड आहे, हालांकि अल-फतह त PLO ते ग़ालिबु आहे, फ़लस्तीनी अथॉरिटी ते ग़ालिबु आहे, ऐं उन्हनि जो त सिक्योरिटी पैक्ट थियल आहे 93 में ओस्लो ठाह में, त जेके बि तव्हांजे ख़िलाफ़ु फ़लस्तीनी जेके रेज़िस्टेंस ग्रुप्स आहिनि, जेकॾहिं मज़ाहिमत कंदा असां उन्हनि खे अरेस्ट करे तव्हांजे हवाले कंदासीं। पर हाणे उहे सभु पाण में गॾियल तौर ते रीजनल जेके रेज़िस्टेंस फोर्सिस आहिनि उहे गॾियल तौर ते इसराइल खे अटैक्स पिया कनि, अमरीकी फोर्सिस ते हमला पिया थियनि, ऐं हुननि जेके अरब पठूं आहिनि उन्हनि खे बि टारगेट करणु शुरू कयो आहे। सो मुंहिंजे हवाले सां त हमास मज़बूत शिकिल में आहे, ऐं बाक़ी इहो अरबन वटि यकीनी तौर ते ख़्यालु मौजूदु आहे त जेकॾहिं गज़ा ऑक्यूपाए थी वियो त अॻियों टारगेट साउथ लबनान ई आहे, ऐं उनखां पोइ शाम ऐं पोइ इराक़। इन करे हू कॾहिं बि इहो न चाहींदा त इहो थिए, ऐं हू गज़ा लाइ रेड लाइन आहे, कुझु बि करे सघनि। बिल्कुलु मंसूर, तव्हां हिन में शिया सुनी जी ॻाल्हि कई, ऐं तव्हां चयो त बग़ैर फ़र्क़ जे हाणे इहा जंग जेका आहे उहो बणिजी चुकी आहे। सो वेंगी जो अॼु सुबुह बयानु आहे, हुन चयो त इहो डिग्निटी ऑफ ह्यूमैनिटी आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे जेके इसराइली एक्शन्स आहिनि। सो अहिड़े क़िस्म जो ॿियो बयानु कंहिं मुस्लमान मुल्क जे तरफ़ां न पई अचे, छाकाणि त हिन जंग खे असां को मज़हब जी जंग त नथा सम्झूं, माना डिसग्रेसफुल टू द ह्यूमैनिटी जेकॾहिं लफ़्ज़ चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर इस्तेमालु करे थो त इहा हक़ीक़ी तौर ते ईअं, बट को एक्स्ट्रा रिएक्शन न अची सघियो चाइना खां हटे करे, या चाइना जी बि पोज़ीशन जेका आहे उहो जंग में असांखे थोरा घणी
टिल्टेड नज़र अचे थी। उन हमास खे चयो त तव्हां माण्हू छॾो, हुन तव्हां ॾिठो त पोइ जंग में अहिड़ो किरदारु अदा न कयो। सो तव्हांखे नथो लॻे त हमास उन ॼार में फासी चुकी, या इन अटैक खे तव्हां कीअं था ॾिसो? माना हमास जे लाइ इहो अटैक ज़रूरी छो हो 7 अक्टूबर वारो? छा उन्हनि जे पोयां आलमी ॿियूं सियासत धुरियूं हुयूं, या हुननि जो ख़ुदि जो बचाव जो मसइलो? हफ़ीज़, सभु खां पहिरीं त पाण ते मुसलसल ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। फ़लस्तीन ते पाण अलॻि सां सेशन कयो ऐं हीअ पाण जेके 10 एपिसोड आहिनि इहे त मुसलसल इन ते ई आहिनि, वीकली इंटरनेशनल में। समूरे सवाल खे सम्झे त 7 अक्टूबर जनम छो वरितो? सही। यानी 1 अक्टूबर 73 अटैक्स थिया हुआ, अनवर सादात ऐं हाफ़िज़ुल असद वारनि अटैक्स कया हुआ त असीं गोलान हाइट्स ऐं सिनाई पेनिनसुला, गज़ा, वेस्ट बैंक ऐं शेबा फार्म्स जेके ऑक्यूपाइड टेरिटरीज़ आहिनि, ऐं यरूशलम जो शहर असीं वापसि वठूं, जेके 70 जे जंग में जेके खसी विया जमाल जी तकड़ जे करे। सो उन वक़्त खां हिन वक़्त ताईं हीअ जेका समूरी सूरत हाल आहे, हीअ जेको 7 अक्टूबर जो वाक़ियो आहे, सचपच त जॾहिं आईमैक हिन आंदो पे, जॾहिं कॉन्फ्रेंस थी दिल्ली में, तॾहिं पाण चयो हो त आईमैक खे मिडल ईस्ट जे अंदरि जेके फोर्सिस वेठियूं आहिनि उहे कंहिं बि रीति ईअं आसानी सां कामयाबु न थियणु ॾींदियूं। जीअं अमेरिका सीपेक जे ख़िलाफ़ु ॿिए ॾींहुं पंहिंजो हुन ते हो जी बिल्कुलु ईअं ई। ऐं मूं तव्हां खां जॾहिं वर्ल्ड ऑर्डर ते सेशन कयो तॾहिं पाण में ॻाल्हायो हुयो। सही। ऐं तव्हां ईअं ई चयो त हीउ हिकिड़ो ॿिनि जोड़नि जो ख़्यालु आहे जेको अञा अमल में न आयो, ऐं हमास उन ख़्याल खे ई मारे छॾियो। सो जीअं मसरूर शाह ताज़ो ई पाण जे सेशन में हिकिड़ी ॻाल्हि कई त जीअं ही सीपे खे BRI खे अमेरिका ऐं वेस्टर्न जेके कुवतूं आहिनि आसानी सां कामयाबु थियणु न ॾींदियूं या न ॾियनि पियूं, तीअं आईमैक त अञा शुरू ई न आहे थियो। अञा हू कॾहिं शुरू थींदो उहो चीन तय कंदो, उहो ईरान तय कंदो, उहे रेज़िस्टेंस फोर्सिस तय कंदियूं। 7 अक्टूबर जे वाक़े जे पुठियां जेके मुकमल हफ़ीज़ सबब ई आहिनि त तव्हां हिकिड़े माण्हू खे, हिकिड़ी क़ौम खे 16 सालनि खां हिकिड़े मुकमल वॾे जेल जे अंदरि बंदि करे छॾियो आहे। माण्हू त न हिकिड़े पासे उन्हनि खे समुंड आहे, ॿिए पासे दुश्मन आहे यानी इसराइल आहे। हेॾां बि मौत आहे, हेॾां बि मौत आहे। उन्हनि वटि चारो को बि न हो सवाइ हिन जे त नए वर्ल्ड ऑर्डर में पंहिंजे वजूद जो, पंहिंजी बका जो, ऐं जेका असांजा आख़िरी वेड़ आहे उनखे मंझराइजे त असीं पंहिंजी ताक़त सां, पंहिंजे हिन नंढड़े टुकड़े में ई सही, पर हिन लेवल जी ताक़त सां असीं मौजूदु आहियूं। जेकॾहिं असांखे क़बूल न कयो वियो, असांजे वतन खे, असांजे वतन ते असांजी हक़ हाकमियत खे क़बूल न कयो वियो, त उनजा संगीन नतीजा थींदा। ऐं हीअ त हिकिड़ो इज़राइल आहे, पर जेकॾहिं हिते समूरी वेस्टर्न जेके कुवतूं आहिनि उहे अची हिन में वेहंदे ते कामयाबु न थी सघंदियूं। ऐं तव्हां पाण ॾिठो त हीअ हमास सां को इसराइल न पियो विढ़े। जीअं ईरानी सदर चयो त जेकॾहिं इसराइल जी हफ़्तो अमेरिका सिर्फ़ु एड बंदि करे त असीं हुनखे ॻाढ़े समुंड में ऐं रूमी समुंड में ॿोड़े हमेशह जे लाइ मारे छॾींदासीं। ऐं जेको ज़ायनिस्ट ख़्यालु आहे उहो वरी हिर्ज़िल न हुजे, केर बि हुजे, इब्न अचकर वारा न हुजनि, केर बि हुजे, उन ख़्याल खे वरी जियाए नथो सघे। बहरहाल इहो जेको वांगी जो बयानु आहे, वांगी तमामु ॾाहो माण्हू आहे, ॾखिण एशिया जी क़ौमुनि आहे, उन्हनि जो रवैयो साम्राजी रवैयो आहे, पर मिडल ईस्ट में उन्हनि जा मुफ़ाद आहिनि ऐं अमेरिका खे उते कमज़ोर करणु चाहिनि था। सो 70 जे ज़माने में, 60 जे ॾहाके में ईअं थींदो हो जो निकिता खरोशेव वारा अहिड़ियूं ॻाल्हियूं रखंदा हुआ ऐं हू बूट लाइ डेस्कुनि ते बि हणंदा हुआ। साॻी रीति फ्रांस फेनन चवंदो हो त बाबा अक़वाम मुतहिदा असांखे हक़ ॾिनो आहे त असीं ऑक्यूपेशन फोर्सिस जे ख़िलाफ़ु आर्म्ड रेज़िस्टेंस कयूं, जेका हथियारबंद जिदोजहद आहे। ऐं हाणे जॾहिं इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में ॿुधणी थी त फ़लस्तीन जूं जेके कब्ज़े कयल इलाइक़ा आहिनि उनखे काॾे कजे ऐं वाक़ई उते इसराइल जो कब्ज़ो आहे या न आहे, त उते चीनी जेको एलची उन ॻाल्हि कहिड़ी रखी, तव्हां यकीनी तौर ते ॿुधी हूंदी। उन चयो त फ़लस्तीनी माण्हुनि खे ऐं समूरी दुनिया जे माण्हुनि खे हिकु दफ़ो ॿीहर इहो हक़ हुअणु घुरिजे त हू कब्ज़ागीर फोर्सिस जे ख़िलाफ़ु हथियारबंद वेड़ कनि। यानी चीन जो एॾो वॾो मौक़िफ़, सिक्योरिटी काउंसिल जो हू मेंबर आहे, सही, उनजो इन तरह जो बयानु इहो हिकु दफ़ो ॿीहर तय करे थो दुनिया जे अंदरि जेके क़ौमी तहरीकूं आहिनि उन्हनि खे हथियारबंद जिदोजहद, सियासी जिदोजहद त आहे ई आहे, पर उन्हनि खे ऑक्यूपेशन जेका कब्ज़ागीर फोर्स आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु हथियारबंद वेड़ जो बि अख़्तियार हुअणु घुरिजे। ऐं इन मां इहो लॻे पियो त चीन, रूस, अॻियां त ईरान आहे, पुठियां सभु क़ुवतूं बीठल आहिनि ऐं उन्हनि जो इहो बयानु दरअसल ईरान ऐं उन्हनि जूं जेके पैदा कयल जंहिंखे तव्हां प्रॉक्सीस चई सघो था, उन प्रॉक्सीस उन्हनि खे दुरुस्त साबित करणु आहे त तव्हांजी जेका स्ट्रगल आहे हुननि जे अमल खे जस्टिफाई करणु, उन्हनि जस्टिफाई कयो त इहो यकीनी तौर ते दुरुस्त अमल आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे फाइनली नोट, तव्हां छा था ॾिसो, सीज़ फायर जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, उन में प्लान बि आहे, नेतन्याहू वटि बि प्लान आहे, पीस प्लान आहे। सो इन प्लान में तव्हां हमास खे किथे था ॾिसो? उहो चवंदा हमास क़ाबिल क़बूल न आहे, ठीकु आहे। सो हमास जेकॾहिं क़ाबिल क़बूल न आहे
त पोइ फ्यूचर छा रहंदो फ़लस्तीनी इन काज़ जो? नॉर्दर्न आयरलैंड जी वज़ीर आज़म चयो त हमास will be the part of peace process in the Middle East. Otherwise, there will be no peace. त उन्हनि चयो त अल-फतह जंहिंखे तव्हां चओ था त हू फ़लस्तीनी माण्हुनि जा नुमाइंदा आहिनि। महमूद अब्बास हुनखे पंहिंजी ज़ाल बि नथी मञे। ॿी ॻाल्हि तव्हां छॾे ॾियो, महमूद अब्बास खे इन वटि असांजो सबूत आहे, जी असांजा ॿुधंदा आहियो। ठीकु आहे, कंटिन्यू। इहे ॻाल्हियूं हुनखे पंहिंजी औलाद बि कोन थी मञे। उहे ख़ुदि हुनजा घर बाती हमास जा हिमायती आहिनि। यानी वेस्ट बैंक जे अंदरि हू मुकमल तौर ते पंहिंजो कंट्रोल विञाए चुकिया आहिनि। टियों चौथों ॾींहुं ईअं थियो जो वेस्ट बैंक जे अंदरि जेका फ़लस्तीनी अथॉरिटी जी जेका 60,000 के एहलकार आहिनि, उन्हनि इसराइली सेटलर्स ते गोलियूं वसाइण शुरू कयूं। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾिनी। उन बि इस्तीफ़ा ॾेई छॾी। इन करे त बाबा असां हिन सिस्टम जे अंदरि नथा हली सघूं। जेके आम माण्हू आहिनि उन्हनि जी असांजे ख़िलाफ़ु कावड़ आहे। सो मां इहो थो सम्झां त यूरोपियन यूनियन जो इहो जेको फॉरेन पॉलिसी चीफ आहे, ॾाढो ॾाओ माण्हू आहे, बोरेल। उन इहो चयो दादा फ़लस्तीनी मुल्क त हर सूरत में ठहंदो ई ठहंदो, पर इहो तव्हां लिखी छॾियो त उते जेके बि इलेक्शन्स थींदियूं उन में हमास खटे ईंदी। ऐं हमास जो खटणु तव्हांजी नज़र में भले सुठो न हुजे, पर हमास हिकिड़ी लोकल फोर्स आहे। तव्हां उनखे ईअं न ॾिसो त हू दाइश जीअं न आहे, हू तालिबान जीअं न आहे, त हू अल-क़ाइदा जीअं न आहे। न मंसूर, पोइ इहो जहिड़ो त हलंदो न। माना मिसाल जे तौर ते नओं फ़लस्तीनी मुल्क ठहे थो, जी हमास इलेक्शन में अचे थी या खटे थी अचे, पोइ छा उहो इसराइल ते ठहे वेंदा? केॾनि, मुंहिंजो सुवालु इहो त केॾनि बुनियादनि ते ठहींदो? फ़लस्तीनी रियासत जे ठहण ते पाण हमेशह ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं त जेसीं ताईं उन्हनि जी जेका असुलु सपोर्टिंग धुर आहे, जेका उन्हनि खे रसद पई ॾे, जेको सॼो सामान मुहैया पई करे त तव्हां विड़ो, उहा आहे ईरान। उनजे पुठियां ॿियूं हिकिड़ियूं कुवतूं बीठियूं। मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो रहियो आहियां त जेको बि पीस प्रोसेस थींदो उहो मिसाल फ़लस्तीनियुनि खे कुटे बि यूरोप ठा बि यूरोप करे, ईअं न थींदो। इहे समूरियूं टास्क अॻे पोइ बीजिंग में थींदियूं ऐं वाशिंगटन खे मजबूर थी बीजिंग में अचिणो पवंदो। ऐं हिते टास्क थींदियूं, उनमें ईरान, हिज़बुल्ला ऐं ॿियूं फ़लस्तीन जे अंदरि जेके बि रेज़िस्टेंस फोर्सिस आहिनि, तव्हां उन्हनि खे विहारियो। रूस, अमेरिका, इसराइल, रूस, अमेरिका ऐं प्लस उहे अरब मुल्क, उहे मुस्लिम मुल्क जेके इज़राइल सां फ़लस्तीनी मामले जे करे नॉर्मलाइज़ेशन नथा कनि। पाकिस्तान खे विहारंदा? पाकिस्तान खे त OIC में बि मूं तव्हांखे ॿुधायो त उनजे वज़ीर आज़म खे झंडनि में हुननि लिकाए छॾियो। सो इहा पाकिस्तान जी त इहा पोज़ीशन आहे। उनखे तव्हां ईअं सम्झो त अहमद शाकिर, तव्हां बि हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी हूंदी कुझु 6 महीना अॻु में, त इसराइली जेके वॾा ट्रेडर्स आहिनि उहे कुझु वक़्तु अॻु कराची में आया हुआ ऐं हुननि कराची जो दौरो कयो आहे। सामूंडी शहर में वापार जे हवाले सां पाकिस्तान कराची जे अंदरि ख़ासि तौर ते जेके अहम वापारी धुरियूं आहिनि उन्हनि सां उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि। ऐं उहे जेके इसराइली ट्रेडर्स आहिनि उहे तलवीम मां आया आहिनि, उहे अमेरिका मां न आहिनि आया। यानी उन्हनि खे इहा कंहिं अथॉरिटी ॾिनी त जॾहिं पाकिस्तान जी नॉर्मलाइज़ेशन ई न आहे, इसराइल सां वीज़ा न आहे, पासपोर्ट न आहे, कुझु न आहे, उहे हिते कीअं आया ऐं कहिड़े हवाले सां उहे जेके वापारी ॻाल्हियूं आहिनि, कारोबारी ॻाल्हियूं, उहे कहिड़े हवाले सां थियूं। सो तव्हां ईअं सम्झो त अणसिधी तरह जीअं सऊदी अरब इसराइल जो कमु पियो करे, जीअं उर्दन जे अंदरि हिकिड़ी शाह हुसैन पुल आहे, उहा इसराइल खे हथियार मुहैया कराईंदी आहे, उनखे एड रसाईंदी। पाकिस्तान मुकमल तौर ते उन्हनि जो कमु करे पिए, न चाहींदे पाकिस्तान उन्हनि सां गॾु बीठल आहे। विच में त हिकिड़ो मुआइदो थियो पिए त अरबियन सी खे तव्हां प्रोटेक्ट कयो हुसैन जे हमलनि खां, ऐं उहो हिननि खे ठीको मिलियो पिए। बहरहाल हिननि को पैसा घणा घुरिया, हिन लाइ उहो को ठीको ॿियनि खे मिली पियो। नेवी जा 2 जहाज़ उमाणिया बि हुया हिननि। जी बिल्कुलु ईअं ई थियो, पर थियो ईअं जो ही त कुझु कोन्हनि, हुननि इंडिया जे बड़नि खे ई टारगेट कयो, होसिन। ऐं होसी कंहिंखे बख़्श कोन था कनि। हू चवनि था त ही त इज़राइल आहे, असीं अमरीकी ॿेड़नि खे ई बख़्श नथा करियूं। हुननि बर्तानिया खे अहिड़ो सबक़ु सेखारियो आहे जो ख़ुदि ऋषि सुनक ॿुॾण ते पहुतो आहे। ऐं बर्तानिया जा माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते वेठा आहिनि। मां चवण जो मक़सदु इहो आहे त 1993 में जॾहिं ओसलो ठाहे पियो, त मूं तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि उन वक़्तु ॿुधाई। हाफ़िज़ुल असद उन वक़्तु सदर हो शाम जो, बशरुल असद जो पीउ। उनखे अमरीकी सदर चयो ब्लिंकन, उन वक़्तु कहिड़ो हिलरी क्लिंटन जो मुड़ुसु जेको आहे, हा बिल क्लिंटन, हा बिल्कुलु बिल क्लिंटन। उन चयो त हाफ़िज़ुल असद कोन चयो त हाफ़िज़ुल असद तो वटि आख़िरी मौक़ो आहे त तूं गोलान हाइट्स जेके ऑक्यूपाइड टेरिटरी आहे शाम जी, उहा वापसि वठि ऐं उन में ईअं कर जो तूं सिर्फ़ु इसराइल खे तस्लीम कर। त उन ते हाफ़िज़ुल असद चयो त आउं हिकिड़ी शर्त ते गोलान वापसि वठंदुसि, त इसराइल सां नॉर्मलाइज़ेशन जो त सवाल ई पैदा नथो थिए, पर हू असांजे शर्तुनि ते असांखे असांजो इलाइक़ो वापसि करे। जंहिं ते उनखे अमरीकी सदर चयो त पोइ त तूं हमेशह जे लाइ गोलान विञाए वेहंदे ऐं पोइ ॿियो तो वटि को ऑप्शन ई कोन्हे, ऐं तूं
असां तोखे चलो तूं इसराइल खे तस्लीम न कर, पर हिकिड़ो ज़िम्मो खण त असीं तोखे गोलान वापसि ॾींदा, शामी माण्हू कॾहिं बि इसराइल ते अटैक न कंदा, इन जो तूं ज़िम्मो खण। हुन चयो त आउं पंहिंजी त गारंटी ॾेई सघां थो, पर अरब राकास जेको आहे या अरबनि जे अंदरि जेको फ़लस्तीन लाइ जज़्बो आहे उन जी आउं ज़मानत नथो ॾेई सघां। ऐं पंहिंजे पुटनि जी बि ज़मानत नथो ॾेई सघां त हू इक़्तिदार में अची इसराइल ते अटैक कंदा या न कंदा। ऐं पोइ हुन इहो चयो, जॾहिं हुनखे अमरीकी सदर चयो त पोइ तो वटि कहिड़ो ऑप्शन आहे? हुन चयो मूं वटि इहो ऑप्शन आहे त आउं 100 साल ऐं 1000 साल पंहिंजा इंतज़ारु करे सघां थो, न सिर्फ़ु गोलान हाइट्स जी वापसी लाइ, पर समूरी जेका मुक़दस फ़लस्तीन सरज़मीन आहे उन लाइ को सलाहुद्दीन अयूबी ईंदो ऐं इन धरती खे वापसि कंदो। सो हुनजो हिकिड़ो मज़हबी अक़ीदो। बहरहाल अॼु जे दौर में हमास मुकमल तौर ते जेके रेज़िस्टेंस फोर्सिस आहिनि उन ते पूराई लहे थी। मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त उहो लोकल फोर्स आहे, उनखे माण्हू दाइश ऐं अलक़ाइदा सां न ॻंढिनू, नेशनल लिबरेशन जी मूवमेंट आहे जंहिंखे जॾहिं बि इहो मामिलो गॾियल तौर ते हल थींदो तव्हां अरब मुल्कनि खे, अरब लीग खे विहारियो, मुस्लमाननि मुल्कनि खे तव्हां गॾु न विहारियो, पाकिस्तान जी ज़रूरत ई न आहे, इंडोनेशिया जी, मलेशिया जी ज़रूरत ई न आहे, उहे इन पोज़ीशन में ई न आहिनि जेको इसराइल खे नुक़सानु पहुचाए सघनि। ख़ुदि पाकिस्तान इन पोज़ीशन में न आहे। तव्हां अरब लीग खे विहारे मामला निबेरियो, इसराइल गोलान तां विथड्रा करे, शेबा फार्म्स तां विथड्रा करे, गज़ा ऐं यरूशलम जीअं आलमी दुनिया चवे थी, असुल में थियणु ईअं घुरिजे जो अक़वाम मुतहिदा जेको फ़ैसिलो कयो उहो थिए 48 वारो, न त बि जेको हमास चाहे थी, हमास जो हिकिड़ो नंढिड़ो सादो मुतालबा ईस्ट यरूशलम एज़ इट्स कैपिटल, न्यू पैलेस्टीन स्टेट, सही आहे। उन मामले खे तव्हां निबेरे इसराइल बि पंहिंजी जेका उहा सोच आहे बालादस्ती वारी उन खां हटी करे जेकॾहिं हू हिते रहणु चाहे थो, तव्हां बाइडन जो बयानु ॿुधो हूंदो न 5-6 ॾींहं अॻु में, हुन चयो त हाणे असां वटि ॿियो को चारो न आहे। नेतन्याहू न त इसराइली अवाम रोडनि रस्तनि ते निकिरी अची इहो मुतालबो करे त फ़लस्तीनी नई रियासत खे क़बूल करियो, न त असीं हाणे इसराइल खे घणो वक़्तु नथा बचाए सघूं। छाकाणि हुते जेके इलाइक़ाई रेज़िस्टेंस फोर्सिस आहिनि उहे पॉपुलेशन जे विच में मौजूदु आहिनि ऐं असां उन्हनि खे अटैक कयूं था त असांजे मुल्कनि जा माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी अचनि था ऐं इहो असां लाइ तमामु हिकिड़ो ख़तरनाक आहे त असीं उन्हनि माण्हुनि जी चूंड कीअं कयूं था, वेढ़ा केरु आहे ऐं सिविलियन केरु आहे। सो इन हवाले में मां इहो चवंदुमि त अरब लीग त आई आहे, पर जेसीं ताईं तव्हां उन्हनि सभिनी रेज़िस्टेंस फोर्सिस जे आका ईरान खे टेबल ते नथा आणियो ऐं इसराइल हक़ीक़त में हफ़ीज़ फ़लस्तीनी रियासत सां मसइलो हल न थींदो, मसइलो ॿियनि अरब मुल्कनि जे इलाइक़नि जूं बि आहे जेके कब्ज़े थियल आहिनि। ख़ासि तौर ते हिज़्बुल्लाह कंहिं बि सूरत में हिननि खे माफ़ु न कंदो जेसि ताईं शेबा फार्म्स ऐं अपर गलीली जा इलाइक़ा वापसि नथा थियनि, गोलान हाइट्स वापसि नथो थिए। ऐं इसराइल खे वरी गोलान मां इहो थ्रेट आहे त गोलान मथे आहे ऐं उते अॻे ईअं थींदो हो जॾहिं नई फ़लस्तीनी नई इसराइली रियासत ठही हुई त फ़लस्तीनी त उते शाम में हुआ जला वतन, त शामी ऐं फ़लस्तीनी माण्हू मथां गजी बोतल बम उछलाईंदा हुआ हेठि, यानी हेठां इसराइल हेठां गोलान हाइट्स मथे आहे त उतां हू उछलींदा हुआ। इन करे इसराइल खे मजबूर थी गोलान हाइट्स ते कब्ज़ो करणो पियो ऐं सिनाई जे इलाइक़नि ते। सो मुस्तक़िल हल लास्ट ऑप्शन त हमास समेत सभिनी खे गॾु विहारे इहो तइ कनि त नई फ़लस्तीनी रियासत कीअं हूंदी, कहिड़ी तर्ज़ जी हूंदी, जंहिंमें फ़लस्तीनी न सिर्फ़ु हमास पर जेके ॿियूं तंज़ीमूं आहिनि, ईअं न थिए जो जीअं PLO वेठी ऐं हमास ऐं जिहाद इस्लामी अटैक्स करणु शुरू कया ऐं ॿियो को शेख अहमद यासीन पैदा थिए, ॿियो को हसन नसरुल्ला पैदा थिए, अहिड़ी नौबत न अचणु घुरिजे। हमेशह जे लाइ मामले खे निबेरनि ऐं पोइ इहो फ़लस्तीनी माण्हुनि ते छॾे ॾियनि त उते हमास थी खटे या अल-फतह थी खटे या पॉपुलर फ्रंट थी खटे, इन जो फ़ैसिलो बि जेकॾहिं यूरोपी माण्हू कंदा त बाबा फ़लस्तीनी रियासत खटी ईंदी, उनजे अंदरि हमास खटे ईंदी, त पोइ मुंहिंजे ख़्याल में फ़लस्तीनी रियासत खां पोइ हमास कंहिं बि रीति हिन लाइ को वॾो ख़तरो न हूंदी। ठीकु आहे, थैंक यू सो मच। तव्हां ही असांजो गुफ़्तगू ॿुधी वीकली इंटरनेशनल जो 10हों एपिसोड, थोरो वक़्तु वधीक उमेदु कयूं था तव्हांखे सिलसिलो वणियो हूंदो। ईंदड़ एपिसोड में तव्हां सां गॾु हूंदासीं, कॾहिं थींदो इन जी ख़बर न आहे पर ज़रूरु थींदो। जुड़िया रहो इंडस डायलॉग सां गॾु, पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो, इंडस डायलॉग खे सपोर्ट करियो, सब्सक्राइब करियो जीअं असां वधीक माण्हुनि ताईं पहुचे सघूं। ही सिंधी ॿोली में तव्हां ॾिठो हूंदो अहिड़ा घटि प्रोग्राम थींदा आहिनि, सो इहो सभु कुझु तव्हांजी सपोर्ट ऐं सहकार सां ई मुमकिन थींदो। सो थैंक यू सो मच अगेन मंसूर, थैंक यू सो मच। महिरबानी।